अल्लाह समझ जा आवाज़ हर घर में अची रहा आहिनि। अल्लाह पाक तो कुल शइ क़दीर आहे। बाननि जे हालत रहम फरमाए। सिंध हुकूमत पारां खैरपुर जे 45 दैन के आफ़त सटियल करार ॾिनो वियो आहे, पर बेयारो मददगार माण्हुनि लाइ अञा ताईं का भी मेडिकल कैंप भी क़ाइमु न थी सघी आहे। आफ़त सटियल देह शादी शहीद जे ॻोठ ख़ादम हुसैन कटोड़ वासी रहीम बख्श कटोड़ जे गुज़रियल राति घर जी छित बरसात सबब किरी पई, जंहिं सबब संदसि घरवारी जवान पुटु बाबर अली ऐं बाबर अलीअ जा 3 गुलड़नि जहिड़ा ॿारड़ा ज़ाल समेत अजल जो शिकार थी विया। ॿिए पासे लुकमान गाज़ी चौक में बरसात जे करे छत किरण सबब 2 औरतुनि समेत हिकु मासूम ॿारड़ो भी फौत थी वियो। यूसी खानपुर जूनेजा जो ॻोठ खानपुर में गुल हुसैन जूनेजो जो घर जी छत किरण सबब संदसि 5 घर भाती छत हेठां दॿिजी विया। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तद खें ज़िंदा हालत में मलबे मां ॿाहिरि कढी वरितो। सिंध हुकूमत पारां फोकल पर्सन मुक़रर थियल सूबाई सलाहकार नवाब खान वसाण खैरपुर शहर जा दौरा करे पब्लिक हेल्थ ऐं म्यूनिसिपल अमले खे छंड पट्टी ऐं केतिरनि ई इलाइक़नि मां बरसाती पाणी नेकाल करायो। बरसात सबब मुतासिर थियल खानदाननि सां ताज़ियत कई ऐं माली मदद सां गॾोगॾु शहीद बेनज़ीर भुट्टो हाउसिंग स्कीम में घर ठाराइण ॾियण जो ऐलान पिणु कयो। खैरपुर की कंडीशन तमाम हिकिड़ी ख़तरनाक मोड़ ते आहे। इन जे करे त हर हंधि पाणी आहे। इहो न आहे त कोई इलाइक़ो बचियल हुजे को कयल हुजे। असां पूरो ज़िले में घुमूं पिया या ॾिसूं पिया, हिन वक़्तु जेके 32 खां 33 माण्हू फौत थी चुका आहिनि, शहीद थी चुका आहिनि। इन मतिलबु हर शइ खे असां अलर्ट कयो आहे। DC पंहिंजे हिसाब सां घुमे थो, कमिश्नर पंहिंजे हिसाब सां घुमे थो, असीं पंहिंजे हिसाब सां घुमूं था। जेके जिते मसइला आहिनि, जिते जिते रुकावटूं आहिनि, उन्हनि खे पूरो कयूं था। ऐं हिते असां जेको अॼु हिते कटोर ॻोठ में आयासीं, हिते जेको तव्हांजे साम्हूं आहे 5 ॼणा शहीद थिया आहिनि जेके ऐं 3 ज़ख़्मी थिया आहिनि, जेकी राति उनजो घर किरियो आहे। असीं उते पहुता आहियूं। असांजी कोशिशि इहा आहे कि हिननि ग़रीबनि खे शहीद बीबी हाउसिंग सेल जे हिसाब सां 2 असां हिननि खे घर ठाराए ॾियूं। ऐं उन खां पोइ मुंहिंजी इहा आहे त हिननि खे थोरी माली मदद सरकार तरफ़ां बि हिननि खे इंशाअल्लाह अल्लाह बहितर कंदो, हिननि खे सुठो वठाए ॾींदासीं। लगातार बरसात सबब खैरपुर में मजमूई तौर हज़ारे माण्हुनि जा घर किरिया आहिनि, जिन में 29 माण्हुनि जे फौतनि ऐं वॾे अंग में ॿारनि औरतुनि समेत 100 माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जूं ख़बरूं रिपोर्ट थी रहियूं आहिनि। कैमरा टीम सां गॾु अली जाफ़री, सिंध TV न्यूज़, खैरपुर।